हलियो न सलाम वालेकुम दोस्तों। असां सां गॾु आहे अब्दुल गफूर जतोई लाड़काणे जो जिद्दा सऊदी अरब में फेसबुक मोनेटाइज़ेशन जे सिलसिले में आयो आहे। हाणे हिन जो पैशन ॾिसो, मां इंतहाई ख़ुशि आहियां। यानी फजूर जो 5 बजे मूंसां मिलण आयो आहे जिद्दा सऊदी अरब में फेसबुक मोनेटाइज़ेशन जे बारे में। अहिड़नि जो क़दुरु कजे न, कमाई जे बारे में केॾो सीरियस आहिनि। इहो त मां चाहियां थो जेको मुंहिंजो वेकअप कॉल आहे सिंधी भाइरनि जे लाइ फेसबुक मोनेटाइज़ेशन बाबति, उहो उनखे वेलकम कनि ऐं उत्साह ॾेखारनि। माशाल्लाह हिन जा 5000 फॉलोअर आहिनि। फेसबुक प्रोफाइल आहे हिन जो, उनखे हू पेज में कन्वर्ट कयो आहे। हिनखे कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल मिली वियो आहे। इन जो सेटअप थियल आहे, अर्निंग थी रहियो आहे, ताज़ो सेटअप थियल आहे, पे आउट अकाउंट क्रिएट थियल आहे। हाणे कुझु वक़्त खां पोइ अधे जा डॉलर वधंदा, पोइ पे आउट सेटअप ईंदो, उन में टैक्स इंफॉर्मेशन हणिणो पवंदो, मां अधे खे हणी ॾींदुसि। तव्हां बि महिनत कयो, ईअं उत्साह ॾेखारियो, जुनून ॾेखारियो। उहो आयो आहे बवादी मां, है न अल रयान बवादी मां आयो आहे माॾे, राति जो इहो 5 बजे। इन टाइम दाड़ेल घुमनि था, अकेलो आयो आहे। सलाम वालेकुम। अधे जो अब्दुल गफूर जतोई पेज खे फॉलो कयो, महिरबानी।